खैरपुर शहर जे फैजाबाद कॉलोनी में सिंध गवर्नमेंट पारां कायम कयल स्टाफ क्वार्टर्स में रहंदड़ सरकारी मुलाज़िमन जी अलॉटमेंट कैंसिल करे मनपसंद माण्हुनि खे ॾियण वारे अमल खिलाफ मुतासिरनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते जसकम अॻवान एडवोकेट फयाज़ खमीसाणी, ज़ियाउद्दीन फुलपोटरो, ताहिर हुसैन उन्नड़, माजिद अली ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त सिंध गवर्नमेंट 1969 में सरकारी मुलाज़िमनि जी रिहाइश लाइ फैजाबाद कॉलोनी में 127 स्टाफ क्वार्टर्स ठाराया, जिन में अॼु ॾींहं ताईं मुख़्तलिफ़ खातनि जा सरकारी मुलाज़िम रहनि था, जेके पंहिंजी पगार मां हर महीने हाउस रेंट ऐं 5% मेंटेनेंस अलाउंस सरकारी खज़ाने में जमा कराइनि था। पर सियासी माण्हुनि जे चवण ते नवे क्वार्टर ख़ाली कराए मनपसंद माण्हुनि खे ॾियणु चाहिनि था ऐं उहे क्वार्टर ख़ाली कराइण लाइ डिप्टी कमिश्नर खैरपुर बिल्डिंग खाते जी इंतिज़ामिया खे पिणु लेटर जारी कंदे चयो आहे त जल्द क्वार्टर ख़ाली कराया वञनि ऐं बिल्डिंग खाते पिणु क्वार्टर ख़ाली कराइण लाइ तयारी मुकमल करे वरिती आहे। हुननि चयो त ॼाणायल क्वार्टरनि में सरकारी मुलाज़िमनि जा नवे खानदान रहनि था, जेके परेशानीअ में मुब्तला थी विया आहिनि। एहतिजाजकारनि मुतालबो कयो त इंतिज़ामिया तरफ़ां जारी कयल हुकुमनामो वापसि वरितो वञे, ॿी सूरत में DC ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk